नाज़रीन, सॼे मुल्क जियां कश्मीर शहर अंदर बि करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तरफ़ां सबील हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम लगाई वई आहे। उन हवाले सां पेश आहे गुल सुमरो जी हीअ रिपोर्ट। मौजूद इंडिया थाई वे कश्मीर शहर अंदर दुनिया भर जियां मोहर्रम शरीफ लगंदे ईद में एहतराम से मल्हाए पियो, अहिड़ी तरह कश्मीर अंदर में भी मोहर्रम वॾे अदब ऐं एहतराम से मल्हायो पियो वञे। शिया उलमा कौंसिल की तरफ़ां सबील जो स्टॉक लगायो वियो आहे। कश्मीर जे अहिड़ी तरह कश्मीर के ॿिए हंधनि ते भी सबील न्याज़ लंगर हलंदड़ आहे। वधीक असां हितां जा शिया उलमा कौंसिल मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कि उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त हर साल वांगुरु हिन साल भी शिया उलमा काउंसिल जे तरफ़ खां इन नौजवाननि जी ये खिदमत अल्लाह साईं पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो ऐं जेका ही सबील इमाम हुसैन हलाई वेंदी आहे 72 शुहदाए करबला मुअल्ला जे याद में ये हलाई वेंदी आहे। सबील ज़ालिम कल पानी बंद कयो हो, उन जे कहिड़ी ख़बर हुई त उन खां पोइ इनकलाब ईंदो। करबला खां पोइ जेको इनकलाब आयो आहे उन सिर्फ़ु 72 जो पानी बंद कयो हो। करबला जो इनकलाब अहिड़ो आयो जो काइनात जे हर शहर में कुंड कर्च में उन्हनि करबला वारनि जी याद में ही भेटा पेश कजे थी। ही सबील इंतज़ाम जो कुछ भी आहे सब उन्हनि जे नाव ते आहे, उन्हनि जे नाव ते कुर्बान आहे। सबील याद इमाम हुसैन सलाम जॾहिं इमाम हुसैन सलाम सन 61 हिजरी 2 मुहर्रम ते करबला में पहुता त उन्हनि जो पानी बंद कयो। उन सिलसिले में ही सबील उन्हनि प्यासनि जी याद में हर साल हिते एहतमाम कयो वेंदो आहे। शोधाए करबला पंहिंजी जानियुनि जो नज़रानो ॾेई दीन इस्लाम खे बका ॾेई विया। करबला असल दीन जी ज़िंदगी जो नालो आहे ऐं ही सबील इमाम हुसैन सलाम ता क़यामत ही आज़ादार विराईंदा रहंदा। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।